अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾिया मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर प्रोफेसर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा सिविल हॉस्पिटल कराची जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन में केतिरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, केतिरे तइदाद में उते मरीज़ अचनि था, कीअं उतां मरीज़ फ़ाइदो वठनि था, कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, उहे कहिड़े कहिड़े तरीक़नि में सर्जरी जूं मेडिसिन जूं ऐं गाइनी जूं ॿारनि जे वार्ड मुख़्तलिफ़ वार्ड आहिनि उते उन मां कीअं फ़ाइदो वठी सघिजे थो उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे असांखे जेको सो सिविल हॉस्पिटल जे बारे में को बि सुवाल उहो पुछी सघो था। ॿियो जेको अॼु असां सां गॾु महिमान आहे उहो हिकिड़ो नाले वारो लेप्रोस्कोपिक सर्जन आहे, तमामु सुठो सर्जन आहे, सुठी सर्जरी कंदो आहे, सुठी ऑपरेशन कंदो आहे, पेट जे जेके बि वॾियूं वॾियूं बीमारियूं उन्हनि जी ऑपरेशन कंदो आहे, जीअं पिते जी बीमारियूं हुजनि या मैदे जूं बीमारियूं हुजनि, कहिड़ी बि या खाधे जी नाली जी का बीमारी हुजे या कैंसर जूं बीमारियूं ट्यूमर वग़ैरह जो उनजी तमामु सुठी जदीद तरीक़े सां सर्जरी कंदो आहे। को बि ऑपरेशन जो मसइलो हुजे, मैदे जी बीमारी जो मसइलो हुजे, पिते जी बीमारी जो मसइलो हुजे या पेट जी का बीमारी जो उन बारे में बि को तव्हांजो सुवाल हुजे तव्हां फ़ोन करे असांजे महिमान खां पुछी सघो था। असांजो अॼु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सईद कुरैशी जेके MS आहिनि सिविल हॉस्पिटल कराची जा नाले वारा सर्जन ऐं प्रोफेसर बि आहिनि, उन सां गॾु गॾु हेड आहिनि सर्जरी डिपार्टमेंट जा, चेयरमैन बि आहिनि, काफ़ी यूनिवर्सिटी में सिविल हॉस्पिटल में उन्हनि जो कमु आहे। सर्जरी जे हवाले सां सिविल अस्पताल में जेका तरक़ियाती कम थिया आहिनि या जेकी बहितरी आई आहे उन ते बि डॉक्टर साहब जो तमामु वॾो कमु आहे। अॼु डॉक्टर साहब सां डिस्कस कंदासीं त सिविल हॉस्पिटल मां आम मरीज़नि खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहब सां को बि सुवाल पुछी था। अचो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि सिलसिलो शुरू कयो। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम। डॉक्टर मोहम्मद सईद कुरैशी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते असां वटि डॉक्टर साहब बेसिकली त तव्हां जनरल सर्जन आहियो, माशाल्लाह काफ़ी सुठी सर्जरी बि कयो था, इन तरफ़ तव्हांजो वॾो कमु बि आहे। उन सां गॾोगॾु काफ़ी अरसे खां सिविल हॉस्पिटल कराची जा जेके MS बि आहियो, हेड बि आहियो, काफ़ी कमु आहे, वॾी अस्पताल आहे, वॾो शहरु आहे, वॾा मरीज़ तव्हां वटि अचनि था, 24 कलाक अस्पताल हले थी, इवन सॼी सिंध मां सॼे पाकिस्तान में बलूचिस्तान जा मरीज़ बि अचनि था। कॾहिं कंहिं शइ जी कमी बि हूंदी आहे, कॾहिं खोट बि हूंदी आहे, उनजे बावजूदि बि तव्हां सभिनी माण्हुनि खे अकोमोडेट कयो था। हिन वक़्तु तव्हां वटि सिविल हॉस्पिटल में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि जिते अवाम उन्हनि मां फ़ाइदो थी वठे, कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? असां वटि मेडिसिन सर्जरीअ जा ऐं गाइनी ऑब्स पीड्स इहे वार्ड त छह सर्जरीअ जा, 5 मेडिसिन जा, 3 आहिनि गाइनी ऑब्स ऐं पीडियाट्रिक्स का। इन जे अलावा असां वटि ऑर्थोपीडिक्स आहे, अखियुनि जे इलाज लाइ, ENT जे इलाज लाइ इहे वरी 2 वार्ड्स आहिनि, ऐं मैक्सिलोफेशियल वार्ड आहे, जबड़नि जो ट्रीटमेंट जो वार्ड इहो आहे। असां वटि OPDs आहिनि, स्पेशलाइज़्ड OPDs, चेस्ट OPD, हेपेटाइटिस OPD, डायबिटिक OPD, इहे जुदा पंहिंजे इंडिपेंडेंटली कमु कंदियूं आहिनि। ऐं पोइ इन्हनि वार्ड्स में ॿियूं जदीद फैसिलिटीज़ आहिनि। असांजे OT कॉम्प्लेक्स में जीअं ॾिठो वञे त ॿियनि सर्जन जे अलावा रोबोटिक सर्जरीअ जो बि इंतज़ामु आहे। एंडोस्कोपीअ जो असां वटि मुंहिंजे पंहिंजे वार्ड में पाकिस्तान जो बिज़ीएस्ट जेको एंडोस्कोपिक फैसिलिटी आहे उहा आहे, जिते असां एडवांस प्रोसीजर्स जदीद एडवांस प्रोसीजर्स थ्रू एंडोस्कोपी कंदा आहियूं। लेप्रोस्कोपी एंड रोबोटिक सर्जरी OT कॉम्प्लेक्स में थींदी आहे। ॿियूं आहिनि फैसिलिटीज़ जीअं बर्न्स वार्ड आहे असां वटि, जेको सिंध जो अकेलो वार्ड आहे जिते बर्न्स जी इंटेंसिव ट्रीटमेंट थींदी आहे, ख़ासि तौर सां वॾनि माण्हुनि जी। ॿारनि लाइ NICH में बि हिकिड़ी फैसिलिटी आहे। त इहे ओवरऑल असां वटि थोरेसिक सर्जरी ऐं वेस्कुलर सर्जरीअ जे अलावा तक़रीबन सभु स्पेशलिटीज़ जेके मेडिसिन सर्जरीअ में आहिनि उहे कवर थियनि थियूं। अच्छा डॉक्टर साहब, इहे त हिकिड़ियूं बेसिक आहिनि, हर अस्पताल में इहे हूंदियूं आहिनि, पर जीअं हाणे नयूं नयूं बीमारियूं आहिनि, जीअं असां वटि डेंगी आई, जीअं हेपेटाइटिस आई, जीअं कैंसर जो बि हिकिड़ो वॾो रोल आहे, जीअं बर्न्स जो, त इन्हनि जेके नयूं नयूं बीमारियूं अचनि थियूं उन्हनि जे लाइ बि इन्फेक्शियस डिज़ीज़ लाइ बि ख़ासि तव्हां वटि इंतज़ाम सिविल अस्पताल में आहिनि? इन्फेक्शियस डिज़ीज़ लाइ आहे असां वटि, ऐं असां डेंगीअ जो जेको आहे प्रोविंशियल सेल उहो बि सिविल अस्पताल में ई आहे बेस्ड। उनजे अलावा ऑन्कोलॉजी कैंसर जो जेको आहे स्पेशली मेडिकल ऑन्कोलॉजी जी फैसिलिटी सिंध गवर्नमेंट जे हेठि इहा ई हिकिड़ी फैसिलिटी आहे जेका सॼे सिंध में हिकिड़ी आहे। ऐं हिन साल उनखे असां वधायो आहे ऐं पहिरीं हिकिड़े फ्लोर ते हुई, हाणे 2 मंज़िलूं उन जूं आहिनि ऐं इन्हनि 2 मंज़िलुनि ते कमु शुरू थी वियो आहे। पेशेंट्स जे इलाज लाइ असां कयूं था।
कैंसर में असां वटि हिकिड़ो सिंध गवर्नमेंट जो क्रॉनिक माइलॉइड ल्यूकीमिया हिकिड़ी बीमारी हूंदी आहे रत जी, उनजो बि प्रोग्राम सिविल अस्पताल हलाईंदी आहे, जंहिंमें अंदाज़न पोयां हिन बजट जेका हले पियो फाइनेंशियल ईयर, हिन मां गवर्नमेंट 199 मिलियन ख़र्च कया दवाउनि ते, ऐं उहो बि सॼे सिंध जा जेके पेशेंट्स आहिनि उहो ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे हितां ट्रीटमेंट मिलंदी आहे। हाणे हिन जो बि असां इंतज़ाम कयो आहे, जेको कराची जे ॿाहिरां पेशेंट आहे उनखे उते पंहिंजे घर जे आसे पासे में उहा दवा उते ई सप्लाई थिए, इहो न थिए त उनखे हर दवा जे डोज़ लाइ हिते अचिणो पए। डॉक्टर साहब तव्हां सर्जन बि आहियो, मां हिन ॻाल्हि मां बिल्कुलु फ़ाइदो वठंदुसि त जेको कैंसर जो इलाजु आहे उहो रुॻो दवाऊं न आहिनि, सर्जरी भी है, कीमोथेरेपी है। छा तव्हां वटि कैंसर जा जेके मरीज़ अचनि था सॼे मुल्क मां या सिंध मां, उन्हनि जी सर्जरी जो इंतज़ाम भी आहे हुते? उन्हनि जे जेकॾहिं का ऑपरेशन करणी आहे त कंदा आहियो, या कीमोथेरेपी या रेडियोथेरेपी वग़ैरह इहे इंतज़ाम आहिनि? रेडियोथेरेपी जो इंतज़ाम सिविल अस्पताल में कोन्हे, उहे पेशेंट्स असां या त जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर या उनखां वधीक किरन अस्पताल आहे सफूरा कोट, उते मोकिलींदा आहियूं। जेतिरे क़दुरु कैंसर सर्जरीअ जो ताल्लुक़ु आहे, उहा त सिविल अस्पताल जा जेके आहिनि सर्जरी या वार्ड्स उहे हुनखे डील कंदा आहिनि। मां पाण जेको आहियां, जेको अपरजीआई सर्जरी चइबो आहे, यानी मानी खाइण जी नाली आहे, मैदो आहे, पैंक्रियास लबलबो आहे या बाइल डक्ट्स आहिनि, हिन जो घणो मां कंदो आहियां, ॿिया बि कंदो आहियां, पर इहे ख़ासि तौर सां मां वधीक कंदो आहियां इहो ऑपरेशन। इन वांगुरु जेको असां हिकिड़ो ॿियो वार्ड आहे, उहो वॾे आंडे जी सर्जरीअ ते वधीक कमु कंदो आहे। ऐं पोइ छातीअ जी बीमारियुनि ते असांजे सर्जिकल वन में आहे प्रोफेसर नाहिद सुल्तान आहे, उहा उन में स्पेशलाइज़ कंदी आहे ऐं उन ते कॉन्संट्रेट कंदी आहे। त ईअं असां मिलाए सम्झो 6 वार्डनि में कंहिं न कंहिं एरिया ऑफ सर्जरी चइजे उन ते कमु कंदा आहियूं। अच्छा, मतिलबु जेकॾहिं को अहिड़ो सर्जरी जो तव्हां वटि को बि अचे थो मसइलो, त उहो बि तव्हां वटि सर्जरी मुख़्तलिफ़ वार्डनि में उनजी थी वेंदी आहे। उनखां पोइ छा उन्हनि खे उहो जेको मरीज़ जेको सर्जरी थी वियो, चवंदा आहिनि त कैंसर हिकिड़ो तमामु ख़तरनाक मर्ज़ु आहे, उहो छॾे त नथो वञे, पर उनजो हिकिड़ो आहे त इलाजु कयो था। सर्जरी खां पोइ छा उनखे रेडियोथेरेपी जी एडवाइस कंदा या सिर्फ़ु ड्रग्स ते उनखे घर मोकिले छॾींदा, दवाउनि ते? न, फ़िलहालु त उन्हनि खे दवाउनि ते मोकिलिबो आहे, ऐं पोइ जेको आहे जॾहिं असां वटि हिस्टोपैथोलॉजी वग़ैरह जी रिपोर्टूं अची वेंदियूं आहिनि, त उनखां पोइ हिकिड़ी वठिबो आहे, डिसीशन वठिबी आहे त छा हिनखे वधीक इलाजु छा थींदो, ऐं उन हिसाब सां हर बीमारीअ जो हर पेशेंट जो जुदा जुदा इलाज। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु, उनखे शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं जी, केरु था ॻाल्हायो, किथां? आसिफ अली जान जो ॻाल्हायां थो। जी जी, किथां पिया ॻाल्हायो अदा? अदा मां शिकारपुर मां ॻाल्हायां थो। वॾी महिरबानियूं। डॉक्टर असां सां गॾु आहे सईद कुरैशी, छा पुछंदो? शायदि कॉल असांजी ड्रॉप थी वई। ऐं डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर सईद कुरैशी सां शुरू कयूं। डॉक्टर साहब, वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि पई थी त तव्हां चयो त असां वटि मुख़्तलिफ़ जेके से तरीक़े इलाज बि आहिनि, पर हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे बि मां शामिल कयां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरु था ॻाल्हायो अदा? साईं पंहिंजी कराची मां। वॾी महिरबानी। डॉक्टर साहब असां सां गॾु छा पुछंदो, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। हेलो, प्रोग्राम असां डिप्रेशन ते करायो प्लीज़। जी सर, डिप्रेशन ते हिकिड़ो प्रोग्राम करायो। छा ते करायूं? डिप्रेशन थींदी आहे, बिल्कुलु प्रोग्राम कंदासीं। डॉक्टर साहब असां सां गॾु सईद कुरैशी को सवाल पुछो, बिल्कुलु कंदासीं। डिप्रेशन ते तव्हां बिल्कुलु। मुंहिंजो मक़सदु हो जेका असां काफ़ी अर्से खां ॾिसंदा ईंदा आहियूं प्रोग्राम, पर तव्हां इन ते तवजो घटि था ॾियो पिया न। बिल्कुलु कराईंदासीं, तव्हांजी वॾी महिरबानी। ॿियो को सवाल आहे तव्हांजो? हेलो, शायदि कॉल ड्रॉप थी। बसि साईं, और साईं बिल्कुलु असां मुख़्तलिफ़ साइकेट्री जे प्रॉब्लम ते, मुख़्तलिफ़ बीमारी ते प्रोग्राम थींदो रहंदो आहे। डिप्रेशन ते बि बिल्कुलु प्रोग्राम कंदासीं, त डिप्रेशन जी बीमारी थींदी छो आहे, उनखे जा बचाव जा या उनजे इलाज जी बिल्कुलु तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ईंदड़ कुझु हफ़्तनि में तव्हांखे इनशाला इन बारे में बि ॼाण ॾींदासीं। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर जेका शिकायत हूंदी आहे सरकारी अस्पतालनि जी, त जॾहिं बि को सरकारी अस्पताल में वेंदा आहिनि, कड़ी सॼे पाकिस्तान में सिंध में सिविल अस्पताल त तमामु वॾी अस्पताल आहे, हिते कराची बि तमामु वॾो शहर आहे, त मरीज़ बि तव्हां वटि अक्सर शिकायत हूंदी आहे मरीज़नि माण्हुनि जी, त असां वेंदा आहियूं त असांखे डॉक्टर न मिलंदा आहिनि, असांखे जेॾी महिल वेंदा आहियूं हिकु दवा न मिलंदी आहे। इन्हनि शिकायतुनि खे तव्हां कीअं एज़ ए MS कंट्रोल कंदा आहियो, त उन्हनि सभिनी माण्हुनि जो इलाज बि थिए ऐं शिकायत बि न हुजे? जेतिरे क़दुरु माण्हुनि जो इलाज जी आहे, त इन पेशेंट्स जेके दाख़िल आहिनि पेशेंट्स, उन्हनि जो त असां कोशिशि करे 100% इलाजु जेको आहे
एडमिनिस्ट्रेशन जे पारां कंदा आहियूं, यानी गवर्नमेंट ऑफ सिंध जे पारां थींदो आहे। उन में थी थो सघे त कुझु दवाऊं हुजनि जेके असांखे डोनेशन्स, ज़कात, ख़ैरात इहा मिले थी, उन मां इंडिविजुअल पेशेंट्स जी इजाज़त वठी उन्हनि खे कॾहिं कॾहिं महांगियूं दवाऊं जेके आहिनि उहे उन्हनि खे ॾिबियूं आहिनि। पर जेतिरे क़दुरु आउट पेशेंट्स जेके ईंदा आहिनि OPDs में, उन्हनि खे असां जेतिरो असां डेली हिकिड़ो अमाउंट पैसनि जो रखियो आहे, ऐं ओतिरियूं दवाऊं असां रोज़ाना जेको बजट असांखे मिले थी सिंध गवर्नमेंट जे पारां, उन जे हिसाब सां असां उहे दवाऊं ईअं डिस्पर्स कंदा आहियूं। हाणे उन में ज़रूरी न आहे त 100% दवाऊं मिलनि, पर उन में मुंहिंजे ख़्याल में काफ़ी हद ताईं माण्हुनि खे दवाऊं मिलनि थियूं, ऐं इन्वेस्टिगेशन्स स्पेशली जेके आहिनि उहे घणो करे फ्री थींदियूं आहिनि। फ्री थींदो आहे। हिकिड़ो कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? डॉक्टर साहब खां सवाल आहे त तव्हां केरु साईं? पहिरीं पंहिंजो नालो ॿुधायो, किथां पिया ॻाल्हायो तव्हां? अदा आसिफ अली ॻाल्हायां थो शिकारपुर मां। उन फोन कई, लाइन ड्रॉप थी वई। अच्छा, वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब खां सवाल आहे त ENT प्रॉब्लम आहे, गले में अंदरि दाणा निकिरी पिया आहिनि, उहे दाणा वञनि नथा, ट्यूब वग़ैरह दवा यूज़ कयूं था, उहे दाणा मुसलसल रहंदा, उन लाइ डॉक्टर साहब कुझु इंफॉर्मेशन ॾे। अच्छा, तव्हां कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो? डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर खे ॾेखारियो, डॉक्टर ट्यूब लिखी ॾींदा आहिनि वेरोमुक्स वारा, उहे हंधि आहे। अच्छा, कोई माना फ़ाइदो नथो थिए तव्हांखे? फ़ाइदो नथो थिए इन बारे में। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा। वॾी महिरबानी तव्हांजी। महिरबानी। डॉक्टर साहब, तव्हां सर्जन आहियो, इन करे मां चवंदुसि त जेकॾहिं ENT में गले में का तकलीफ़ आहे, का दाणो आहे, का ॻोड़ी आहे, का ट्यूमर आहे, हिन मुख़्तलिफ़ डॉक्टरनि ॾे वियो आहे उते शिकारपुर में, पर हिनखे को फ़ाइदो न थियो, त तव्हां हिनखे छा एडवाइस कंदो? हिन बहितर आहे त लाड़काणे वञी, चांडका मेडिकल कॉलेज जी जेका अस्पताल आहे उन में वॾी अस्पताल आहे, उते स्पेशलाइज़्ड ENT सर्जन्स आहिनि मौजूदु। जी जी, उन्हनि खे वञी ॾेखारनि, छो जो ईअं डिस्टेंस ते त ॾिसण जे बिना एडवाइस मुंहिंजे ख़्याल में इहा हूंदी त वेझे में वेझी फैसिलिटी जेका उन्हनि जी वॾी आहे उहा लाड़काणे में आहे, ऐं उनखे विज़िट कनि, ऐं उते वञनि, उते जेको ENT सर्जन आहे उहो ॾिसे, उन खां पोइ इन्वेस्टिगेशन थिए, उन खां पोइ जेको आहे उनजो बहितर इलाजु करे सघे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां वटि जीअं तव्हां ज़िक्र कयो त असां वटि दवाउनि जे मद में डॉक्टर बि मौजूदु आहिनि, पर जदीद जेके सहूलियतूं आहिनि इन्वेस्टिगेशन जूं, उहे केतिरियूं आहिनि तव्हां वटि? सभई तहक़ीक़ात या इन्वेस्टिगेशन जा टेस्ट तव्हां वटि थी वञनि थियूं? इमेजिंग जूं फैसिलिटीज़ असां वटि सुठियूं आहिनि। अल्ट्रासाउंड, CT स्कैन, 2 CT स्कैन्स आहिनि, हिकिड़ो 24 कलाक कमु कंदो आहे, हिकिड़ो 9 कलाक कमु कंदो आहे। ॿियूं लेबॉरेटरी फैसिलिटीज़ असां वटि जनरल जेके आहिनि, ब्लड टेस्ट उहे सभई थियनि था, PCR हर क़िस्म जो, हेपेटाइटिस जा सभई PCR टेस्ट थियनि था, एड्स जा PCR टेस्ट थियनि था, त ओवरऑल असां वटि हर शइ तक़रीबन थिए थी। तक़रीबन तव्हां सम्झो त तव्हांखे इन्वेस्टिगेशन जे हवाले सां जेके बि शयूं आहिनि ॿाहिरां कराइण जी ज़रूरत कान्हे, उते ई डायग्नोज़ थी ऐं पेशेंट जो इलाजु थी सघे। हा, या त उते थींदी आहे, या डॉ मेडिकल कॉलेज जी पैथोलॉजी डिपार्टमेंट में, हिस्टोपैथोलॉजी सिविल अस्पताल में कान्हे, पर उहा उते थींदी आहे, उतां बि कराए वठंदा। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि आहे त अक्सर मरीज़नि जी हिकिड़ी शिकायत तव्हां वटि बि आई हूंदी त असां जॾहिं वञूं था उते इमरजेंसी में या OPD में, त असांखे दाख़िला नथी मिले। असां ॾाढो परे खां आहियूं, कोई शिकारपुर खां आहियो, कोई बलोचिस्तान खां, कोई सकर खां, त छा तव्हां वटि बेड बिस्तरनि जी खोट आहे, या उन्हनि माण्हुनि खे वाक़ई दाख़िला जी ज़रूरत कान्हे, एॾो परे खां मुख़्तलिफ़ इस्पतालूं छॾे तव्हां वटि अचनि था, त उनखे दाख़िला जो नथी मिले, त किथे इहो मसइलो आहे? हिन में 2 मसइला आहिनि। हिकिड़ो त बेड्स आहिनि, हिकिड़े नंबर ऑफ फाइनाइट नंबर, केतिरा बिस्तरा आहिनि सिविल अस्पताल जेके असां वटि एक्टिव? असां वटि असल में सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन सिविल अस्पताल जे बेड्स में मौजूदु आहे, त उनखे मिलाए त असां वटि 1750 बेड्स आहिनि, जेके सिंध में एडमिट थी था सघनि ऐं हूंदा आहिनि। ठीकु आहे, इन खां थोरो 5% घटि हूंदा, कॾहिं ख़ाली थींदा, या रोटेशन पई थींदी, मरीज़नि जी इलेक्टिव एडमिशन्स थींदियूं हूंदियूं, त उन में। ॿियो जेको मसइलो आहे त माण्हू अचनि था परे खां, हली था अचनि, त उन्हनि जी एक्सपेक्टेशन हूंदी आहे त उन्हनि खे हुन वक़्तु ई फौरी तौर ते दाख़िल करे छॾिबो, पर असांखे ॾिसणो थो पए त कंहिं माण्हू मरीज़ खे वधीक ज़रूरत आहे। जीअं वेंटिलेटर्स आहिनि सॼे शहर में, उनजी शॉर्टेज आहे, ऐं हर माण्हू एक्सपेक्ट कंदो आहे त असांखे वेंटिलेटर उन मुताबिक़ तव्हां हलंदा, जेतिरी ज़रूरत हूंदी आहे या जेतिरी गुंजाइश आहे उन्हनि खे रखंदा आहियो, ॿिया ज़ाहिर आहे अची वेंदा आहिनि, तंहिंजे करे शिकायत। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। जी अदा केर था ॻाल्हायो किथां? कराची मां दाऊद कपूर। वॾी महिरबानी डॉक्टर साहब खां छा पुछंदो? डॉक्टर साहब खां इहो पुछणो आहे कि नंढा ॿार हूंदा आहिनि वॾा हूंदा उन्हनि खे जेके नंढा नंढा फुड़ियूं थींदा आहिनि ॻाढ़े रंग जा इहे छा लाइ थियनि था? असां इलाज करायो पोइ बि सही नथा थियनि। अच्छा उहे छो थींदा आहिनि या उन्हनि जो बचाव था पुछो था? न हुनजो सुर्ख रंग थी नंढा नंढा थियनि था सॼो जिस्म ते। अच्छा लेकिन असां इलाज बि करायो नंढनि वॾनि सभिनी ते थिए थो लेकिन इलाज में को असरु नथो थिए। ठीकु आहे ॿियो को सवाल तव्हांजो? न महिरबानी इहो तफ़सीली सां ॿुधाइजो। वॾी महिरबानी बिल्कुलु डॉक्टर साहब खां पुछो था। डॉक्टर साहब सवाल इहो तव्हां कराची खां ई दोस्त ॻाल्हाए थो त नंढा ॿार या वॾा ॿार असां जंहिं इलाइक़े में रहनि था उनखे दाणा या मतिलबु स्किन डिज़ीज़ का आहे दवा वठनि त छॾे नथी त इन लाइ तव्हांखे छा एडवाइस कंदो किथे ॾेखारिनि या कहिड़ी बीमारी थी सघे थी? स्किन जो इन्फेक्टिव बीमारियूं थींदियूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी हूंदी ऐं इहो जेको आहे कंहिं स्किन जे स्पेशलिस्ट खे इन्हनि खे ॾेखारिणो पवंदो ऐं स्किन स्पेशलिस्ट जेके आहिनि सभिनीनि प्रोविंशियल जेके आहिनि सूबाई हुकूमत जूं अस्पतालूं उन्हनि में मौजूदु आहिनि। वॾो सेंटर जेको आहे सदर में रीगल सिनेमा वारो सेंटर आहे उते था ॾेखारे सघनि। सिविल अस्पताल में वॾी डिपार्टमेंट बिल्कुलु वॾो डिपार्टमेंट आहे असां वटि उन में ॾेखारे था सघनि। उहे उन्हनि खे मुकमल इलाजु ॿुधाईंदा ऐं कंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां डॉक्टर साहब जी मशवरे खे ॿुधो हूंदो त तव्हां कंहिं बि सुठी चमड़ी जी अस्पताल में सिविल अस्पताल में तमामु वॾो जेको सो वार्ड आहे उते वञी ॾेखारियो उन जूं टेस्टूं थींदियूं इन्वेस्टिगेशन थींदी ख़बर पवंदी त बीमारी छा आहे पोइ उनजो इलाजु जेको सो थी वेंदो। डॉक्टर साहब जी इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी कंहिं वॾी अस्पताल वञी पंहिंजो इलाजु करायो। अच्छा डॉक्टर साहब ॻाल्हि इहा पई हली त तव्हां चयो त ठीकु आहे जॾहिं बिस्तरनि जी खोट हूंदी आहे या जंहिं मरीज़ खे ज़रूरत हूंदी आहे उनखे ई असां दाख़िल कंदा आहियूं पर जॾहिं माण्हू एॾो परे खां अचनि था पर उहे वापसि कीअं वञनि एॾो ख़र्चु करे त को अहिड़ो सिस्टम आहे त उन्हनि माण्हुनि खे बि अकोमोडेट कयो वञे को इंतज़ाम आहे तव्हां वटि सिविल अस्पताल कराची में? जिन माण्हुनि खे ज़रूरत अशद ज़रूरत आहे दाख़िले जी उन्हनि खे असां कंदा आहियूं एक्स्ट्रा बेड्स उन्हनि ई वार्ड्स में जेको एमरजेंसी ऑन कॉल ते आहे वार्ड उन में एक्स्ट्रा यानी कि उन्हनि जे जेके आहिनि कॉरिडोर्स उन में वधीक बिस्तरा हणी लॻाए ऐं पोइ उन्हनि खे उते रखिबो आहे ऐं पोइ हिते त टर्न ओवर थींदो रहंदो आहे ऐं ॿिया जीअं डिस्चार्ज थींदा आहिनि त इहे पंहिंजे बेड्स में हलिया ईंदा आहिनि। अच्छा डॉक्टर साहब इहे तव्हां सिविल अस्पताल जा एमएस आहियो पर एमरजेंसी हर अस्पताल जो तमामु हिकिड़ो अहम हिसो आहे जेको 24 कलाक हलंदो आहे। सिविल अस्पताल जी जेका एमरजेंसी आहे उन में अक्सर इहा शिकायत हूंदी आहे माण्हुनि जी त डॉक्टरनि जी खोट आहे दवाउनि जी खोट आहे उते असांखे बिस्तरा नथा मिलनि त तव्हां हिनखे एमरजेंसी खे जॾहिं खां तव्हां आयो बहितर करण लाइ तव्हां कहिड़ी कोशिशि कयूं? हिनखे असां बहितर काफ़ी थी आहे बहितर हिन में इम्प्रूवमेंट्स थियूं आहिनि। पहिरीं त अञा हीअ हिन वक़्तु नंढी आहे पर हिन खां बि नंढी हुई ऐं हिनखे असां हिन में तेज़ीअ सां मरीज़नि खे इलाज जी फ़राहमी ऐं इन्वेस्टिगेशन जी फ़राहमीअ लाइ हिननि जा टेस्ट्स एक्सरेज़ CT स्कैन अल्ट्रासाउंड सभिनी जी फैसिलिटी उते ई एमरजेंसीअ में ई रखियूं आहिनि ऐं जीअं ई ईंदो आहे पेशेंट उन्हनि जूं यकदमि इहे इन्वेस्टिगेशन्स थी वेंदियूं आहिनि। जेतिरे क़दुरु जॻह जो तालुक़ु आहे त इहा सोढ़ी जाइ आहे या नंढी आहे या हिन लाइ पूरी कान्हे अस्पताल जे साइज़ जे हिसाब सां पूरी कान्हे पर हाणे छा थींदो जो ट्रॉमा सेंटर जेको हिते ठहे पियो सिविल अस्पताल जे हद जे अंदरि उन में ॿ बाक़ाइदा मंज़िलूं आहिनि। तव्हां चाहियो था त जेका इहा एमरजेंसी आहे इनखे बहितर वॾो करे उन ट्रॉमा सेंटर में शिफ्ट कयो वञे? ट्रॉमा सेंटर में शिफ्ट कयो वेंदो हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केर था ॻाल्हायो किथां? साईं अब्दुल सत्तार डिस्ट्रिक्ट दादू तालुको खैरपुर नाथन शाह ॻोठ माडो खां सर। थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। साईं मां डिस्ट्रिक्ट दादू तालुको खैरपुर नाथन शाह ॻोठ माडो खां सर। जी वॾी महिरबानी छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं डॉक्टर साहब खां थोरो अर्ज़ु करिणो आहे असांजो थोरो इहो मसइलो आहे पेशेंट आहे हिकिड़ो उनजी चमड़ी ते जेका पंहिंजे लेखे लही त वई आहे मक़सदु उहो फटकड़ी नथो करे। छा उनखे तकलीफ़ आहे? जी साईं। तव्हांजो मसइलो छा आहे? मरीज़ खे छा तकलीफ़ आहे? साईं मरीज़ खे पहिरियों त हुनजी चमड़ी ऑटोमेटिकली थोरा फलूकड़ा थी पिया। चमड़ी ख़राबु आहे उन खां बाद में जी साईं। अच्छा कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? जी साईं डॉक्टर खे तक़रीबन मां आगा खान मां बि ॾिसिया आहिनि पोइ बि ठीकु नथो थिए। तकलीफ़ महसूसु थिए थी उहो फट जेके आहिनि सो करी न पिया कनि सर उहे ॻाढ़ा ख़ुश्क लॻा पिया आहिनि। ठीकु आहे। शुगर जो बि मसइलो न आहे सर। ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदा। वॾी महिरबानी।
दादू खां ॾाढो परे खां कंहिं फ़ोन कई त अच्छा चमड़ी जी बीमारी आहे, आगा ख़ान तव्हांखे हो उनखे वठी आया आहिनि, इलाज बि करायो पर ठीकु नथी थी, तव्हां छा एडवाइस कंदो? तव्हां बि माशाल्लाह एॾी वॾी अस्पताल जे MS आहियो, तव्हां वटि अचनि किथे अचनि, का बिल्कुलु ज़रूरु अचनि। का स्किन जी कैंसर आहे छा आहे, इहो त ॾिसण खां पोइ ख़बर पवंदी पर ठीकु न पियो थिए। स्किन जो कैंसर कोन हूंदो न, स्किन जो इम्यूनोलॉजिकल डिसऑर्डर हूंदो, अच्छा जेको पेम्फिगस या बुलस पेम्फिगॉइड चइबो आहे, उन्हनि मां को हूंदो। ऐं हिन जो जेको आहे वॾे अरसे ताईं स्टीरॉइड्स इस्तेमालु करणा था पवनि, ऐं आगा खान जे डॉक्टर बि ज़रूरु हिननि खे लिखी ॾिना हूंदा त इहे वठंदा रहनि। हाणे तव्हांखे छा इम्यूनो सप्रेशन जे ठीकु नथा थियनि ऐं ॾेखारणु था चाहिनि त तव्हां वटि अचनि अचनि असां वटि अचनि, असांजे स्किन डिपार्टमेंट जिल्द जो जेको डिपार्टमेंट आहे हुन में अचनि, उते ॾेखारणो पवंदो, उन खां पोइ उनजो फर्दर इलाज करे थी थो सघो। सघे। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि बि कई त हिन वक़्तु जेका एमरजेंसी आहे तव्हांजी, उन में केतिरा डॉक्टर 24 कलाक कमु कनि था, कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, अॻिते ट्रॉमा सेंटर में तव्हां उनखे कीअं शिफ्ट कंदो? असां वटि जेके आहिनि कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर्स 24 आहिनि, ऐं उनजे मथां वरी ग्रेड 17 जा आहिनि, ऐं उनजे मथां वरी 18 एंड 19 जा आहिनि सुपरवाइज़िंग ऑफिसर्स, उहे तक़रीबन 7 आहिनि। इन जे अलावा हाउस ऑफिसर्स असां जेको 6 महीननि जो उन्हनि जो पीरियड हूंदो आहे, उन मां 15 ॾींहं जेके आहिनि उहे एमरजेंसी रूम में उहे कंदा आहिनि। त डॉक्टरनि जी खोट कान्हे, डॉक्टर असां वटि काफ़ी आहिनि, ऐं 24 कलाक असांजी एमरजेंसी कवर्ड आहे। जेतिरे क़दुरु दवाउनि जी ॻाल्हि थिए त उन में बि असां वटि एमरजेंसियूं जी ड्रग्स जेके आहिनि सभई आहिनि, ऐं के मेजर इंसिडेंट लाइ असां 200 इंजरीज़ जे पेशेंट्स लाइ उते कैजुअलिटीअ में हिकिड़े हिसे में बंदि करे दवाऊं उते ई मुकमल सामान उते रखंदा आहियूं। त दवाउनि जी या मरीज़नि इन्हनि जी डॉक्टरनि जी का खोट कान्हे। जाइ जी खोटा जो असां वटि अंदाज़न 1100 ई 1200 जे माण्हुनि जे विच में रोज़ 24 कलाकनि में उन जे लाइ तव्हां ट्रॉमा सेंटर ठाहियो, उन जे करे जेको ट्रॉमा सेंटर में शिफ्टिंग थींदी। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, मां इन ॻाल्हि खे अञा बि अॻिते वधाईंदुसि त इन जाइ जी खोट खे तव्हां कीअं अॻिते ख़तमु कंदो, तव्हां ट्रॉमा सेंटर ॾे जेको आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं जदीद उन ॾे कीअं शिफ्ट कंदो, पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठंदा हिकिड़ो नंढो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि बि कई त असां वटि 24 कलाक जेका एमरजेंसी आहे उहा बिल्कुलु हले थी, डॉक्टर बि मौजूदु आहिनि, दवाऊं बि आहिनि, जेकॾहिं का बि एमरजेंसी हुजे उनखे हैंडल करण लाइ मुकमल इंतज़ामात आहिनि, पर जॻह जी कुझु घटिताई आहे। तव्हां जॾहिं खां MS थिया त तव्हांजे इस्पताल सिविल इस्पताल में तरक़ियाती कम थिया आहिनि, कहिड़ा मेजर तरक़ियाती कम थिया आहिनि? को ट्रॉमा सेंटर, का ॿी जदीद इस्पताल जो को तरीक़ो तव्हां वधायो आहे? सभिनीनि खां वॾे में वॾो प्रोजेक्ट असांजो ट्रॉमा सेंटर ई आहे जी, जंहिं इहो रुगो ट्रॉमा सेंटर न आहे पर एमरजेंसीज़, हर क़िस्म जूं एमरजेंसीज़ जेके आहिनि उहे हिते असां इलाजु करे सघंदासीं ऐं तेज़ीअ सां इलाजु करे सघंदासीं। इन जे अलावा असां वटि बर्न सेंटर, पहिरीं हिकिड़ो बर्न्स वार्ड हो, बर्न सेंटर असां वटि ठहियलु हो पर खुलियो कोन हो, उहो मूं कोशिशुनि सां खोलायो। उन में असांजा पार्टनर्स आहिनि फ्रेंड्स ऑफ बर्न सेंटर, उहे असांखे काफ़ी इमदाद कंदा आहिनि। ॿियूं फैसिलिटीज़ आहिनि, मूं सर्जरीअ में असांजो काफ़ी एक्सटेंसिव थियो आहे। असांजा डाओ एल्यूमिनाए जेके आहिनि, डाओ जा जेके पुराणा ग्रेजुएट्स आहिनि, उहे हर साल हिकिड़ो प्रोजेक्ट कंदा आहिनि जंहिंमें का न का बहितरी थींदी आहे अस्पताल में, ऐं उन में मेडिकल ICU बि उन में गवर्नमेंट जी शिराकत सां ठहियो आहे, लेबॉरेटरी ठही आहे, गाइनीअ जो ऑपरेशन थिएटर थियो, मेन असांजो जेको आहे सर्जरीअ जो जेको ऑपरेशन थिएटर आहे उहो 14 थिएटर्स जो आहे, उहो थियो आहे। त ईअं काफ़ी प्रोजेक्ट, पीडियाट्रिक्स में असां वटि नियोनेटल ICU, पीडियाट्रिक ICU कोन हो, उहे फंक्शनल थी विया आहिनि। त ईअं काफ़ी शयूं आहिनि जेके हिननि पोयनि सालनि में वाध थी आहे। ट्रॉमा सेंटर तव्हां ठाहियो पिया, उहो डॉक्टर साहब सईद साहब उहो कॾहिं कंप्लीट थींदो? उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मुंहिंजो OPD आहे, एमरजेंसी आहे, ICU आहे, छा आहे, उते मरीज़ कीअं पहुचंदा, उन में कहिड़ा जदीद जेके सहूलियतूं मौजूदु आहिनि? ट्रॉमा सेंटर में OPD जी त फैसिलिटी कान्हे, पर वॉक इन एमरजेंसी ऐं एमरजेंसी एम्बुलेंस या ॿिए क़िस्म सां जेके अचनि था पेशेंट्स एमरजेंसीअ में, उहे उते ॾिठा वेंदा। उन जे अलावा हिते असां वटि क्रिटिकल केयर जेको आहे, वेंटिलेटर्स जी हमेशह शॉर्टेज रहंदी आहे, उहो असां हिकिड़ो सॼो फ्लोर उन लाइ रखियो आहे। हिकिड़ो सॼो फ्लोर जेको आहे ऑपरेशन थिएटर्स, जदीद ऑपरेशन थिएटर्स जो हूंदो, बिल्कुलु फुली मॉडर्न इक्विपमेंट सां गॾोगॾु,
बर्न्स जो हिकिड़ो सॼो फ्लोर आहे जंहिंमें इंटेंसिव केयर हिते असां वटि वॾो प्रॉब्लम थींदो आहे हिन बर्न सेंटर में त इंटेंसिव केयर जिन खे खपे हालांकि असां वटि इंटेंसिव केयर फैसिलिटीज़ आहिनि उहे कंजेस्टेड आहिनि थोरियूं बि आहिनि ऐं सेंटर सां गॾु ही बि गॾु हलंदो ऐं इन में वधीक जेके जिन खे इंटेंसिव ट्रीटमेंट जी ज़रूरत आहे उन्हनि खे हिते रखियो वेंदो न्यूरो सर्जरी ऐं आई डिपार्टमेंट हिन बिल्डिंग जी जेका फुटप्रिंट चइजे उन ते हा त उन्हनि वटि हिकिड़ो फ्लोर आहे एक्यूट मेडिकल इमरजेंसीज़ एक्यूट कार्डियोलॉजी जेका आहे उन्हनि लाइ जाइ आहे मैक्सिलोफेशियल वेस्कुलर थोरेसिक कार्डियोथोरेसिक इन्हनि खे स्पेस ॾिनी वई आहे त ओवरऑल सॼी अस्पताल जो एनवायरनमेंट जेको आहे उहो बहितर थी वेंदो ऐं पेशेंट्स खे वधीक तेज़ीअ सां उन्हनि जो इलाजु करे सघूं। अच्छा छा उन ट्रॉमा सेंटर में जेकॾहिं परे खां को क्रिटिकल मरीज़ अचे थो कोई जहाज़ या इन में मतिलबु हेलीकॉप्टर में उनजो बि कोई इंतज़ाम आहे हुते? उनजे मथे जेको आहे हेलीपैड आहे वॾो हेलीपैड आहे जंहिंमें वॾो हेलीकॉप्टर जंहिंमें मिलिट्री हेलीकॉप्टर जेके वॾा हूंदा आहिनि उहे अची सघनि था मरीज़ खणी अची सघनि बिल्कुलु उहो लैंड थी थो सघे उहे वरी तव्हां उन एमरजेंसी में हेठि एमरजेंसीअ में या सिधो ऑपरेशन थिएटर्स में हलिया वेंदा उन्हनि जे लाइ स्पेशल हिकिड़ी लिफ्ट हूंदी आहे उहा बि हुते मुहैया थींदी इहो कॾहिं जेको ट्रॉमा सेंटर तव्हां सम्झो था त फंक्शन पंहिंजो शुरू सॉफ्ट ओपनिंग असां कोशिशि करे अगस्त जे महीने में कंदासीं हिन अगस्त में पर उन में सॼो ट्रॉमा सेंटर कोन थींदो ऐं इहो फ्लोर बाय फ्लोर हिन जी शुरूआत में तव्हां छा ओपनिंग कंदो हुते? शुरूआत में एमरजेंसी क्रिटिकल केयर घणो करे असां उते करे छॾींदासीं पोइ जीअं ई थिएटर्स असांजा फुली थिएटर्स में असांजो एयर कंडीशनिंग जो कुझु प्रॉब्लम आहे जंहिंमें थी थो सघे डिले थिए थी थो सघे तयारु थी वञनि जीअं तयारु थी वेंदा त पोइ असां ट्रॉमा फैसिलिटी सॼी खोले छॾींदासीं। तव्हां छा था सम्झो इहो जेको ट्रॉमा सेंटर आहे सिर्फ़ु कराची लाइ या सॼे मुल्क लाइ या सिंध लाइ काफ़ी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो परे परे जा मरीज़ ॿिए इन मां फ़ाइदो वठी सघनि था? मुंहिंजे ख़्याल में सॼे शहर लाइ बि काफ़ी कोन्हे कराचीअ जो शहर एतिरो वॾो आहे त हिन लाइ हिकिड़ो अॼु साउथ में आहे त हिकिड़ो ॿिए कुंड ते एतिरो वॾो भले न हुजे पर हिकिड़ो एफिशिएंट ट्रॉमा फैसिलिटी जी ज़रूरत आहे सम्झो लांडी मलीर जे सिंध में हिकिड़ो ॿियो बि ट्रॉमा सेंटर जी सख़्तु ज़रूरत आहे सॼी सिंध में जेके ॿिया मरीज़ सॼे सिंध में त मुंहिंजे ख़्याल में 5-6 जी ज़रूरत आहे जामशोरे में बि ज़रूरत आहे नवाबशाह में बि ज़रूरत आहे लाड़काणे में सखर में मीरपुर ख़ासि हिते हिननि जायुनि ते। अच्छा तव्हां छा था सम्झो जेको तव्हां बर्न सेंटर जेको खोलियो आहे उन में जेके मरीज़ अचनि था छो त असां वटि जेके बर्न जा मरीज़ अचनि था उहे ॿिए ॾे किथे बि न सिंध में सिर्फ़ु तव्हां वटि इहा सहूलियत मौजूदु आहे त काफ़ी मुश्किलात न आहिनि काफ़ी मरीज़ वीचारा इंतज़ारु कनि था या पहुची नथा सघनि उहो नंढो न आहे उहो कमु उहो एतिरो उन में सहूलियत न आहे जो सॼी सिंध खे कवर करे सघे? असां वटि हिन वक़्तु हिन में 63 बेड्स त फुली फंक्शनल हर वक़्तु हलंदा आहिनि ऐं पोइ असां एडिशनल 10 बेड्स बि असां वटि वही विरांडनि में जाइ आहे एयर कंडीशन जाइ आहे उन में रखंदा आहियूं पर हर फैसिलिटीअ जी हिकिड़ी हद हूंदी आहे जंहिंमें उहा कमु करे थी सघे उनखे कमु जे घणो वधाईंदो त उनजी एफिशिएंसी जेका हूंदी बि आहे उहा बि ख़तमु थी वेंदी आहे त इहो सोचणु त इहो रुगो सिविल अस्पताल वारो बर्न सेंटर सॼे सिंध खे केटर कंदो उहो मुंहिंजे ख़्याल में ग़लति आहे इन लाइ जेके आहिनि सभिनीनि टीचिंग हॉस्पिटल्स में बर्न्स यूनिट्स हुअणु घुरिजनि जामशोरे में बि आहे नंढो आहे पर आहे कमु कंदो आहे पर नवाबशाह में मुंहिंजे ख़्याल में ठही वियो आहे पर हुनखे एक्चुअलाइज़ फंक्शनलाइज़ करण जी ज़रूरत आहे ऐं हिन वांगुरु सखर लाड़काणे हिन हिते हर ऐं अल्टीमेटली तक़रीबन 6 या 7 हुअणु खपनि बर्न सेंटर स्पेशलाइज़ बर्न सेंटर सॼे सिंध लाइ तॾहिं कमु हलंदो न त हिकिड़े सेंटर ते डिपेंडेंट कमु कोन हली सघंदो। मतिलबु इहा त पब्लिक जी शिकायत रहंदी पब्लिक जी शिकायत रहंदी छो हिते हिकिड़ो ही अथव वॾो बर्न सेंटर पोइ प्राइवेट सेक्टर में पटेल हॉस्पिटल में गुलशन इकबाल मतिलबु एतिरो मरीज़नि खे जॾहिं वापसि थींदा या उन्हनि खे एडमिशन न मिलंदी त किराए त थींदी शिकायत थींदी बिल्कुलु छो त इहो ई मसइलो आहे न जॾहिं मरीज़ वधी था वञनि ऐं ज़ाहिर सहूलियतूं घटी थी वञनि त शिकायत वधी थी वञे ईअं थींदो। अच्छा डॉक्टर साहिबु जॾहिं असां सर्जरी जी ॻाल्हि था करियूं माशाल्लाह तव्हां सुठा सर्जन बि आहियो त तव्हां वटि जेके सर्जरियूं अचनि थियूं जीअं कैंसर जी सर्जरी आहे या जीअं तव्हां मैदे जी सर्जरी जो ज़िक्र कयो या खाधे जी नॉलेज जेको तव्हां ज़िक्र कयो पहिरें ज़माने में त वॾो कट ॾेई 2-2 कलाक 4-4 कलाक हाणे जदीद सर्जरी जूं कहिड़ियूं सहूलियतूं आयूं आहिनि तव्हां वटि या तव्हां वटि कहिड़ियूं मौजूदु आहिनि जे 1 डे में ई मरीज़ जी तव्हां सर्जरी खे ॿिए ॾींहुं घर हली वञे? जेतिरे करे कैंसर जा आहिनि पेशेंट उन्हनि खे 1 डे में त कोन कबो आहे पर उन्हनि खे लेप्रोस्कोपिकली असां जेके अर्ली स्टेजिस में ईंदा आहिनि उन्हनि खे लेप्रोस्कोपिकली डील कंदा आहियूं जेके थोरो वधियल हूंदा आहिनि साइज़ में उन्हनि खे त वॾे कट सां ई
खोले ऐं करिणो थो पए ॿिया बि हूंदा आहिनि कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लम्स वारा उहे बि लेप्रोस्कोपिकली कोन थी सघंदा आहिनि पर हिन में हिकिड़ी ॿी शइ कंदा आहियूं त जेके पेशेंट ईंदा आहिनि उन्हनि जी असां लेप्रोस्कोपी करे ॾिसंदा आहियूं त इहो हिननि जी ऑपरेशन जो घणो फ़ाइदो थींदो त उहो असां ॾिसी उनजो जाइज़ो वठंदा आहियूं ऐं उनजी बि घणी एप्लीकेशन आहे कैंसर जे पेशेंट्स में पर जीअं इहे मानीअ जी नाली आहे या मैदे जा आहिनि कैंसर्स उन्हनि खे असां हाणे तक़रीबन 3 साल थिया आहिनि त असां करणु शुरू करे ॾिनो आहे लेप्रोस्कोपिकली ऐं हिन साल असां वटि हिकिड़ी ट्रेनिंग करे आई आहे सर्जन ऐं लबे जो जेको आहे कैंसर उनजी बि असां लेप्रोस्कोपिकली सर्जरी शुरू करे ॾिनी आहे पर हिननि सर्जरी में टाइम काफ़ी लॻंदो आहे ऐं टाइम कंज़्यूमिंग आहिनि ऐं पोइ असांखे ॾिसणो थो पए त इहो लेप्रोस्कोपिकली जे थी सघंदी त पोइ अटैम्प्ट कंदा आहियूं जे सम्झंदा आहियूं त इहो कोन थींदी या पेशेंट खे अञा कॉम्प्लिकेशन थींदी त पोइ असां ओपन ई कंदा आहियूं। डॉक्टर साहब तव्हां ज़िक्र कयो त तव्हां वटि रोबोटिक सर्जरी जो बि सहूलियत मौजूदु आहे बिल्कुलु उन में कहिड़े क़िस्म जा मरीज़ फ़ाइदो वठी सघनि था सभई मरीज़ फ़ाइदो वठी सघनि था उन में जनरली जेके आहिनि जिन खे मथे कैंसर आहे मैदे में या मैदे ई मानीअ जी नालीअ जो जंक्शन इसोफेगस जो जंक्शन आहे उते या हेठि जेको आहे रेक्टम मिखद जे पासे में जेको कैंसर आहे जंहिं थोरो मथे आहे जेको कैंसर उन में वधि में फ़ाइदो उन में आहे बाक़ी शयुनि में बि इस्तेमालु करे थो सघिजे रोबोट खे इस्तेमालु करे थो सघिजे पर उन में महांगो थो पए पर हिननि में चूंकि इहा कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे त हिनखे मरीज़ खे वधीक फ़ाइदो थो थिए। अच्छा डॉक्टर साहब सिविल हॉस्पिटल कराची में जेको बि तव्हां जूं सहूलियतूं आहिनि जेके बि मरीज़ तव्हां वटि अचनि था उहे जहिड़े बि डिपार्टमेंट में सर्जरी में हुजनि मेडिसिन में हुजनि गाइनी में हुजनि जिते बि हुजनि छा सभई सहूलियतूं फ्री ऑफ कास्ट आहिनि या मरीज़नि खां के पैसा बि तव्हां चार्ज कंदा आहियो? सिविल अस्पताल में टोटली फ्री ऑफ कास्ट आहिनि जेके सर्जिकल गाइनी ऑब्स स्पीड्स फैसिलिटीज़ आहिनि जेको थोरो घणो चार्ज थींदो आहे कार्डियोलॉजीअ में थींदो आहे छो जो उते हिकिड़ी पुराणी एग्रीमेंट आहे सोसाइटी हिकिड़ी NGO सां जंहिंमें हिकिड़ो स्मॉल अमाउंट चार्ज कबो आहे एंजियोग्राफीअ लाइ पर उनजो फ़ाइदो आहे त घणनि पेशेंट्स खे काफ़ी शयूं उनजे करे सब्सिडाइज़ थी वञनि ऐं उन में जेके हूअं असां 100 प्रोसीजर्स कयूं त हिन नंढे चार्ज जे करे असां 500 खां 1000 प्रोसीजर साल में था करे सघूं। मतिलबु जेके बि सहूलियतूं जेके बि मरीज़ तव्हां 24 कलाक जा सभिनी जो फ्री ऑफ कास्ट इलाज थिए थो। अच्छा डॉक्टर साहब टाइम बि ख़तमु थियो आहे तव्हां सर्जन बि आहियो MS सिविल हॉस्पिटल कराची बि आहियो पब्लिक लाइ आवाम जे लाइ पैगाम छा हूंदो मैसेज छा हूंदो तव्हां? मुंहिंजे ख़्याल में पैगाम इहो आहे त सभु मोस्ट वेलकम आहिनि सभई जेके मरीज़ अचणु चाहिनि सिविल अस्पताल पर कोशिशि कनि त सिविल अस्पताल खे साफ़ु सुथिरो रखनि ऐं उते उनजो ख़्यालु रखनि त अस्पताल हमेशह साफ़ रहे। वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद सईद कुरैशी साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां वटि आहे। नाज़रीन डॉक्टर मोहम्मद सईद कुरैशी MS सिविल हॉस्पिटल कराची असां सां गॾु जेको पंहिंजी सिविल अस्पताल जे बारे में असांखे ॼाण ॾेई रहियो त उते कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि कहिड़ियुनि बीमारियुनि जो इलाजु थिए थो सॼो फ्री ऑफ कास्ट थिए थो कहिड़ियूं जेके बि सहूलियतूं आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधाई उनखां अलावा जेकी जदीद उते ॿियूं नयूं सहूलियतूं या नई जेके अस्पताल में जेको वाधारो थियो उनजे बारे में ॿुधाई ऐं जेके पेट जी मुख़्तलिफ़ मैदे जी सर्जरियूं उन बारे में बि असांखे ॼाण ॾिनई ऐं डॉक्टर साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पंहिंजो बि ख़्यालु करियो सफ़ाई सुथराई बि रखो जेकॾहिं बीमार आहियो त फ़ौरन इलाजु करियो जहिड़ी डॉक्टर साहब जिन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।